हिते अवांखे आगाह कयूं उमेर बाप चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस बाबत दादू जी अदालती फ़ैसिले ख़िलाफ़ PPMP सरदार चांडियो ऐं ॿियनि तरफ़ां दाख़िल पिटीशन ते ॿुधणी थी आहे। अवांखे आगाही ॾींदा हलूं अहम ख़बर आहे उमेर बाप चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस बाबत दादू जी अदालती फ़ैसिले ख़िलाफ़ PPMP सरदार चांडियो ऐं ॿियनि तरफ़ां दाख़िल पिटीशन ते ॿुधणी थी आहे। उमेर बाप चांडियो वकील समेत सिंध हाई कोर्ट दारखानो बेंच में पेश थी आहे। अदालत धुरियुनि जा मौक़िफ़ ॿुधण बाद केस जी ॿुधणी 13 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी। तफ़सील मालूम कंदासीं लाड़काणे मां रशीद समो खां। जी रशीद अपडेट कजो। जी बिल्कुल संजा मेयर वाक़े बाबत दादू जी अदालती खिलाफ पाकिस्तान पीपल्स पार्टी के MPA सरदार चांडियो ऐं ॿिनि तरफ़ां दाख़िल कयल पिटीशन की ॿुधणी थी आहे। सिंध हाई कोर्ट सर्किट कोर्ट लाड़कानो जे जस्टिस इरशाद अली शाह की अदालत में ॿुधणी थी आहे ऐं उमेर रुबाब चांडियो पंहिंजे वकील सलाहदीन ऐं जवाबदार धुर के वकील अतर अब्बास सोलंकी उहे पेश आहिनि। अदालत धुरियुनि जा मौक़िफ़ ॿुधण बाद केस जी जेकी ॿुधणी आहे उहा 13 जनवरी 2022 ताईं मुलतवी करे छॾी आहे। जी ठीकु आहे रशीद, वॾी महिरबानी अवां जे तफ़सील खां आगाह करण लाइ।